बाजे थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 डी गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम है। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू करे छड़ियों आहिनि। अवां खे आगाह कयो पिया बाटा थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 डी गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम है। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू करे छड़ियों आहिनि। खबर वहां पहुंचाऊं पे बाडा में बाडा थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 डी गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम थी वही है। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू कयूं वयूं आहिनि। बाडे मामा के आगाह कयूं पिया बाडे थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 डी गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम है। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू करे छड़ियों आहिनि। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन बाडे थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 ॾींहं गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम है। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू करे छड़ियों आहिनि। बाडा थाने जी माल खाने में छित टोड़े चोरी कल सरकारी हथियार 16 ॾींहं गुजरण बावजूद पुलिस हथ करण में नाकाम। पुलिस पारा साख बचाइण और हथियार हथ करण लाइ राजूनी कोशिशूं शुरू।